विधा कहाँ है दौड़ जा फिरौन आयो नादर ये छोकरो रावण जी दिशा पर जे थो बरस भरल सही कपड़न ते सोना सनम हरे सोना सनम शमन ना शेर दिलाई शेर दिल उड़ाए छड़े उन्हें घर के तो खे मिलाएंगे तुझे हराम यार कानून जी सो भी कातिल सा हिकड़ी गोली खाओ आखिर में तव्हांखे 70 गोलियूं लॻंदियूं रावण खान अया जीता है 13 तारीख़ ते रेस सां ताराज कंदुसि साईं बिना तुम परेशान छो ही भा अदा रोशन
डाज न हुअण करे मूं ग़रीब जी न्याणी जूं अॻ में बि ॿ ॼणियूं वापसि वयूं। उन करे ॻोठु वारा मुंहिंजी न्याणीअ खे मन सां ई निभागी सम्झंदा आहिनि। पर तो मुंहिंजी गुरबत खे अखियुनि ते रखी मुंहिंजी न्याणीअ खे पंहिंजे भाउ लाइ क़बूल कयो आहे। भाऊ तो ॿुधाए हाणे भली क़यामत बि अची वञे पर मुंहिंजी न्याणी तुंहिंजे घर जी इज़त ज़रूर बणजंदी। जॾहिं रोशन हा कई आहे न उन्ही खे नाकर में केर बि बदिले नथो सघे। तुंहिंजी धीउ मुंहिंजे भाउ जी कुंवार ज़रूर थींदी ऐं तूं को बि खुटको न कर मुंहिंजा भाउ। पर अदा मूंखे सम्झ में नथो अचे तोखे आख़िर एतबार छो नथो अचे। अदा तोखे त ख़बर आहे त नांग जो खाधल नोड़ीअ खां मटिजंदो आहे। रोशना ओ रोशना रोशना छा ॻाल्हि आहे कमदार ख़ैर त आहे न। रोशना रेस जे भाउ जो लाश थो अचे जेल खां हवेली ॾांहुं। रेस चयो आहे त ॻोठ में का बि ख़ुशी न थींदी भला पे विसाए। बाबा कमदार शादी त थियणी आहे बाक़ी रहियो ख़ुशी जो सुवाल। सो ख़ुशी खणी कोन मल्हाईंदासीं दुल शनाई कोन वॼाईंदासीं। अरे मतलब त तू रेस जे हुकुम खे पुठी थो ॾी भला पे विसाए। न कमदार मूं ईअं कोन चयो पर हिते हिकु न्याणी जी ज़िंदगी जो सुवाल आहे। कमदार तूं वञी रेस जे भाउ खे कुल्हो ॾे निकाह खां पोइ मां अची थो तॾहिं ते वेहां बाबा। ठीकु आहे पोइ पाण ॼाणजांइ भला पे विसाए। अचो अदा रोशन भा तूं को बि खुटको न कर हली था निकाह जूं तयारियूं कयूं। अच मूंसां बाबा। तुंहिंजे मरण ते दुख घटि ख़ुशी वधीक थी आहे। चार चार खून करे भाईअ जड़ियो आहे। तो असांजे खानदान जो घाट ऊंचो कयो आहे ऊंचो। वञो ॻोठ वारनि खे चई अचो अधे गोराम खाने जे रुख में 7 ॾींहंनि ताईं केर बि नओं वॻो न पाईंदो केर बि टीवी या टैप न हलाईंदो। गोराम खान जे ॿारहे ताईं का बि शादी ऐं मेलो मलाखड़ो न थींदो। उतार सब ॻोठ वारनि रेस गोराम खान जे दुख में शिरकत जी हामी भरी आहे पर पोतार रोशन जो भाउ जी अॼु शादी आहे ऐं उन तव्हांजे हुकुम खे पुठी ॾिनी आहे। इहो सुठो न कयो अथसि भला पोइ विसाए। छा था चई कमदार इहा ॻाल्हि आहे न त गोराम खान खे दफ़नाइण खां अॻु पहिरियां रोशन जे भाउ घोट खे दफ़न कराईंदासीं। रावण जो रवाज रण रवाको हिकिड़ो ई रवाको। रावण जो रवाज रण नवाको हिकिड़ो ई धमाको हिकिड़ो धमाको। रोशू ॻोठ जे मालकनि जे घर में मातम ॾिसी पोइ बि तो ख़ुशियूं मल्हाइण जो सोचियो आहे छो रोशू छो जवाब दे। सरकार मां का बि ख़ुशी कोन थो कयां बस सिर्फ़
पंहिंजे भाउ जो निकाह कराए कुंवार खे घर में वठी अचां, पोइ 7 ॾींहं छा जेसीं तव्हां चवंदो तेसि ताईं तव्हांजे गम में शरीक रहंदुसि। हाणे तोखे असांजे गम में शरीक थियण जी का ज़रूरत न आहे, छो जो मातम करण लाइ तुंहिंजे ई घर में तरो विछायूं था वञूं। इहो ज़ुल्म न कयो। खसी से माण्हू तूं तूं रही सरदा तो पेटा एड़ो ठाउको थियो ई छा? इनजी सज़ा तोखे मिलंदी, ज़रूर मिलंदी रोशू, ज़रूर मिलंदी। तोखे न पर हिन घोट खे। छो त रावल जो रवाज ॾाढो नवाको, हिकिड़ो ई धमाको, हिकिड़ो धमाको। तो ज़ुल्म कयो आहे, हला तोखां हिसाब वठंदो, ज़रूर वठंदो, ज़रूर वठंदो। रोशन शुक्र कर तोखे ज़िंदा था छॾियूं वञूं भाउ जे लाश ते मातम करण जे लाइ। बाबा चाचा 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 रोशू पिक्के पारा ताडे रावल जालिमा, हाँ जालिमा रावल। छो त रावल जे रवाज जी त तोखे ख़बर आहे, रावल जो रवाज रण न वाको, हिकिड़ो ई धमाको, हिकिड़ो ई धमाको। हाणे ॿुधी छॾ, असांजे गम में तुंहिंजो गम हूंदो, असांजे ख़ुशियुनि में तव्हांजी ख़ुशी आहे, पर जेकॾहिं कंहिं बि असांजे गम में शादमाना कया न, उन्हनि जो हशर इहो हूंदो, इहो जेको अॼु तव्हांजो थियो आहे। तव्हांजा कंध कचा वेंदा, कंध, छो त रावल जो रवाज आहे रण न वाको, हिकिड़ो ई धमाको, हिकिड़ो ई धमाको। रोशना तोखे चयो हो न पाण ॼाण के भला पुलिस आहे। कुहाड़ी क्यों किना पे वनी? मौलवी साहब हिन कुहाड़ी सां दुश्मन जा सर कटींदुसि, जिन मुंहिंजे चाचे खे बेगुनाह क़त्ल कयो आहे। न पुट न ॾुआरी थियण मां तोखे न छॾींदुसि। जेको मां तो कुरान शरीफ पढ़ायो हो न, उन्हीअ में अलाह साईं बार बार सब्र जो चयो। मौलवी साहब पर हिन कुरान शरीफ में ईअं बि त लिखियल आहे न, जेको तव्हांखे क़त्ल करे उन क़त्ल कयो। हा पुट, जो हुकुम कुरान पाक में बि आहे, पर हितां जे कानून में न।
उन करे हल त हली कानून जो दरवाज़ो खटकायो पुट। ई पहाड़ी उछलाए हल असांजो कानून साफ़। मुली साहब तव्हां सां इंसाफ़ थींदो, पर इहो पहिरियां ॾोहर जा नाला ॿुधाए ऐं गवाह केरु आहे? सूबेदार साहब मां पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे चाचे मुनी रहियो क़त्ल थींदे ॾिठो आहे। कंहिं क़त्ल कयो आहे तुंहिंजे चाचे खे? रेस रावल मुंहिंजे चाचे जो खूनी आहे। उन सां हुनजो भाउ नादिर ऐं हिन माण्हू शामिल आहिनि। सूबेदार साहब उन्हनि खे मारे मूंसां इंसाफ़ कयो। वास्ता गाड़ा छोरा, तोखे ख़बर आहे कंहिंजे खिलाफ़ तो ॻाल्हाए? रिस रावल खान ऐं रिस नादिर खान जे बारे में? मिस्टर शाहिद, कानून सभ लाइ बराबरि आहे। पुट मां उन्हनि खे मारे त नथो सघां, पर उन्हनि खिलाफ़ रिपोर्ट दर्ज करे सघां थो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे सघां थो। बाक़ी सज़ा उहा अदालत ॾींदी। साहब ही ॿार आहे जेको तव्हांजे हथ वसा आहे उहो कयो, बाक़ी कोर्ट परे न आहे। सूबेदार पंहिंजी डिमांड ॿुधा, जेको घुरणो अथई सो घुर, बाक़ी असांजी गिरफ़्तारीअ जा ख्वाब ॾिसण छॾे ॾियो। नरेसर तव्हांजो नमक खाधो आहे। वो अॼु नमक कराम कीअं थी पियो ही सूबेदार बल्ब विसाए? न कमदार, मूं त तव्हां सां न एलाली कई आहे। छोरो ऐं मौलवी वञनि पिया SP ॾे, पर मां उन्हनि खे तव्हांजी गिरफ़्तार जो आसरो ॾेई रोके आयो आहियां। उहो उन करे जीअं हुनजे चाचे खे मारियो अथव, तेरे छोरे खे खानदान समेत कयो ख़तम, त किसो ई खलास। सूबेदार तुंहिंजी सोच खे सलाम। छो त रावल खान जो रवाज आहे रड़ न वाको, हिकिड़ो ई धमाको। मौलवी साहब रावल खान ही तव्हां छा कयो? सूबेदार मां त छोरे खे मारण पियो चाहियां, पर इहो मौलवी साहब पाण मौत जे मुंहं में अची वियो। ख़ैर तोखे जवाबदार ॾींदासीं। मौलवी साहब जो क़त्ल उन कयो आहे, बाक़ी इन छोरे जे घर पहुचण खां अवल असांखे क़यामत बणिजी उते पहुचणो आहे। बाबा मामा बाबा छा थियो पुट, छा थियो? बाबा बाबा तूने कई वन इन्हनि कमीननि सां मां मुंहुं थो ॾियां। ना बाबा मां तो अकेले छे कोनी नहीं तू कैसा साल है? मां चवां थो तूं ॿारनि सां गॾु निकिरी वञ, इहो मुंहिंजो तो ते हुकुम आहे। मां चवां थो वञ, ख़ुदा जे वास्ते वञ, मुंहिंजो पुटु वञ। रोशू रावल जो रवाज रण न वाको, हिकिड़ो ई धमाको, हिकिड़ो ई धमाको। बाबा
बाबा उठ तू तो निकरी वन बढ़िया नहीं कर बाबा न बाबा न मां दादा छड़े अकेलो कोनी न मां चवाए तो वन निकरण जी कर मां चवाए तो वजे ता उड़ाए छॾियो न घर खे भोतार वाह जो कम क्यों तवा बल्लभ विसाए वापस के रात से इन शीशान जो छाती में किथे न खेब न मारे तो खेन जी जिंदगी बचानी रावल चो रवा चा रण नवाको हिकड़ो ही धमाको बाबा 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 तू पंहिंजा कहिड़ा हाल कया न खैर त आहे न चाचा दिलावर तुंहिंजो दोस्त आहे मूं यार पी के उन्हनि ज़ालिमनि मार छॾियो पुट उन ज़ालिमनि लाइ मां तोखे फौलाद पढ़ाईंदुसि ऐं अॼु खां पोइ तूं शमन न शेर दिल आहीं शेर दिल हाँ चाचा पिछला चल चुके न पंहिंजी बठी में जो दुश्मन लाइ बाह जा बबड़ थी निकिरा अम्मा अम्मा हाणे तव्हांजी इहा मिशन न हलंदी छो तव्हांजो पुटु कमाईंदो त पंहिंजी मिठड़ी माउ खे दुनिया जी हर ख़ुशी ॾींदो हर खुशी पुट हा अम्मा हर ख़ुशी तो पोइ मूंखे मुंहिंजो पुटु शमन आणे ॾे अम्मा मां तोखे कीअं यकीन ॾियारां त अदा वॾो हाणे हिन न पुट न
मां जो यकीन आहे त हुनजो पुटु ज़रूर ईंदो, ज़रूर ईंदो। अल्लाह साईं मुंहिंजे 20 सालनि जी दुआनि खे हिराईगान कोन कंदो। मुंहिंजो पुटु शमन ज़रूर ईंदो, ज़रूर ईंदो। हाँ मां, जरूर ईंदो, जरूर। सेठ दिलावर तुंहिंजो एतिरो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो तूं असांजी ट्रेलियूं खाईंदो मोकिली। ओड़ा तोखे ख़बर बि आहे त सेठ शाहनवाज़ अधु शहर जो मालिक आहे, पोइ बि तूं ईअं थो करीं। अधु शहर जो मालिक आहीं ऐं 3000 सिरनि जा पैसा कोन्हनि को। लॻे थो त ईअं ई पिनी अधु शहर जा मालिक थिया आहियो। बकवास तो करी। बकवास तुंहिंजो मां बंदि कंदुसि। अरे तोखे एॾी अलाह ताक़त ॾिनी आहे, पोइ बि वॾी थो पिनंदो बेनू फकीर। अरे गुंडाओ टैक्स वठण उथो हलो किस्त खणी आणी पिनो वक्त पर आया जब बिहार हिते आयो त मां तव्हांजा मेजाला कढी छंदुसि। चाचा साईं तू खुट कोन कर, हाणे बे के कमजोर समझण जी भुल न कंदा, वरी के खा गुंडा टैक्स वठण जी जरूरत ही कोन कंदा, छो जे एडा बाठा आया थमान। पुट शेर दिल, शायद तू वही फौलाद बणजी वई जंहिंजी तोखे जरूरत हुई। पुट शेर दिल, पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखजा। कहिड़ी चाचा ॿुधा मूंखे। हर जाइ ते ताक़त भी कम न ईंदी आहे, पर के वार अकुल सां भी कया वेंदा आहिनि। चाचा जंहिंजो उस्ताद हे ज़मानो हुजे वो एतिरो चरियो नथो थी सघे। चाचा तव्हांजे चयल हर लफ़्ज़ खे मां पंहिंजे ज़हन में कैद करे छॾियो।
केर आयो ऐं मुंहिंजो रस्तो चोरी कयो अथव? शायद तव्हांखे ख़बर न आहे तव्हां रेस रावल खाने धी आहियां। ख़बर आहे जेको ग़रीबनि जी इज़त खे पंहिंजी मिल्कियत सम्झंदो आहे। आई जरे अज जी धी जी इज्जत ते दाग लगंदो खबर पंदस। ये बदमाश शाजी आ। मां चवां थी मुंहिंजो रस्तो छॾियो। मां चवां थी मुंहिंजे वेझो न अच। तू केर आई हटी पर थी तो सा असांजी का दुश्मनी न आहे। हिन औरत ज़ात आहे छा बि ॻाल्हि हिन जे वॾनि जेके असां ज़ुल्म कया आहिनि असां उन जो पलान हिन खां वठंदासीं। इहा कहिड़ी अकुलमंदी आहे? करे कोई भरे कोई। मां चवंदो वञो ई था वञो। पहिरियां हिन हीरे खे सबक सेखारियूं बाक़ी इहा छोरी काॾे वेंदी। मिला हिन खे मलकल मौत सां। हाँ तू ठीक तो है ना? जी हाँ मां ठीक आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी। वञो तारीफ़ कराई न। मुझे तारुफ इहो आहे जो मां पलान आहियां। मुझे घर जी छत यादनि जी कोहीर ऐं दीवारियूं इंतकाम जे शोलनि जूं ठहियल आहिनि। जंहिंखां ॿाहिरि मूंखे कुझु बि नज़र न ईंदो सवाइ दुश्मन जे जहरनि जी। अल्लाह खुशबू मां इहो तव्हांजे थोरो जिंदगी भर लाइ न लाइ सघंदमि। न न इहो त इंसानियत नाते मुंहिंजो फर्ज़ हुयो। पर तव्हांजी महिरबानी पर पंहिंजो तारीफ़ त करायो। पर सॉरी मां त तव्हांखे पंहिंजी तारीफ़ ई न करायमि। मूंखे न शुमेला सॾींदा आहिनि। तव्हां मां रिस रावल खाने धी आहियां ऐं मूंखे ज़ीशान चवंदा आहिनि। मां तव्हांजे ॻोठ जे आस पास रहंदो आहियां। अचो त मां तव्हांखे
अग भेरो कर जो बाबा जानी जी अची वई आहियां शहीं सोट अची वई न ठीक त आई न केर आहे ही बग़ैर इजाज़त जे हिन हवेली में दाख़िल कीअं थियो बाबा जानी अही दिशा नाहे जंहिं मुंहिंजी इज़त बचाई। बाबा जानी तव्हांजे कंहिं दुश्मन मूंखे हमिलो कयो हुयो। असांजा दुश्मन केर हुआ नौजवान तो उन्हनि खे सुञातो जी न सुल्तान जावेद नवाज़ जी चाचा ॾिसो त सही ॻोठ में कहिड़ा सामाना थिया आहिनि जिन मुंहिंजी धीउ जी इज़त में हथ विधा आहिनि। चाचा साईं असां उहे हथ ई कटे फिटी कंदासीं जेके असांजी इज़त ॾांहुं वधनि। हाँ बाबा सही हाँ उन्हनि नांगनि खे ॻोल्हे उन्हनि जो मुंडियूं कढींदासीं मुंडियूं। चाचा साईं उहे केर बि हुया पर असां ॻोठ में अहिड़ो ॿारनि ॿारींदासीं जो हू पाण ई अची गोॾनि भर कदमनि में किरंदा। बाबा साईं इन जी का बि ज़रूरत नाहे दिशा उन्हनि सां न थी न रावल खान जो रवाज तड़ न वाको हिकिड़ो ई धमाको अहिड़नि नांगनि जूं मुंडियूं मरोटे छॾजनि जो वरी असांजे साम्हूं कर खणी न सघनि। नौजवान तो असां ते एहसान कयो आहे ॿुधाए तोखे छा घुरिजे। तव्हांजी महिरबानी इहो त इंसानियत नाते मुंहिंजो फर्ज़ हुयो। चङो हाणे मां इजाज़त। कबूली तुझी गुलामी सारे जग की थई बदनामी तोका दिल मुवती तोके दिल मुडनी वरी नौकर चौकाए उतर में गई बाहवियो गई जिगर में नदी नींद बचे दीन बचे तुझे फिक्र में गई बाहवियो गई जिगर में। बुधा कैसे दिमाग में यो फितूर पैदा हुआ बुधा बुधा ॿुधाए कंहिंजी ज़रूरत थी आहे असां इज़तनि ते अख विझण जी। जैसे असां का साहब रखा इन ॻोठ में कहिड़ा बागी तयार थिया आहिनि जेके असांजी इज़त में अचूं विझण जी हिमत था कनि। ॿुधायो असांखे नूर जो कसम असांखे ख़बर ई न आहे का ॻाल्हि जी। जेकर केम न ॿुधायो त हिन ॻोठ खे बांधी छॾंदासीं। ॿुधायो शेष बाबा ये ना है ना बाबा ये गोठणा गरीब तो वे ब्या के हुंदा छजो बाबा ने के छजो गरीब ने चरिया थी जाओ जा के चलो हां के चलो हां के चलो मुके बुधा के चलो बुधा तो चल मत चलो ना मत चलो ना मत चलो ना हां मत चलो ना हां मत चलो ना मत चलो ना हां मत चलो ना 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 मत चलो ना
बस सोची समझी अल्फाज बुझ जाए रसा तो क्या बाबा अते न चाहता सी समझी में ने जी रसा जी या समझाई हुई बस बाबा बस इच्छा कैसा बढ़िया है अमा हूँ कुछ बदमाश एक छोकरी के मारन की कोशिश पिया कन आई तू पर जड़ में धक्का खाई मोटे चरियो त नहीं हमारे कुछ ना है थियो ये तो मामूली धक्का है पर ही रत मुझो ना है ही तरह तमा के बेजो है बेजो छा हाँ मां कल जान अलाए छो पांचो पांचो पे लगे आई हाँ मां जेकर न या छोकरी तुजी नो थी पवे असा नवाबपुर जा मालिक थींदासी मालिक छाची हाँ मां वह छोकरी नवाबपुर जे रेस रावल खान जी धी हुई खबरदार जे नवाबपुर जे उन जे आसपास वियो आहे इहो समझ मुझो हुकूमत है अम्मा तुझो हुक्म अछन थे पर एड़ो नवाबपुर में छा है जो उता जा माण्हू ज़ालिम में मु तो के चयो न त नवी दे बस नवी दे परेशान न मोहनी जे कम वारो हिसाब किताब छने में हिसाब किताब मतलब त तू मुझे मदद करण जी कीमत खणायो आई हाँ तब कोई घणी कीमत है मुझे मदद करण जी नहीं सकंदा तू जो तो क्यों ना वीडियो दिलासी यो गरीब के यो कुछ न खपे सिर्फ तव्हां हाँ हाँ तू हदर वठण आयो आई जेका अगवाड़ तुनी थी पी रही है यार शेर दिल वरी थी है न दुखन वारे देह मां हाँ यार जुमन सही थो चवे पर हाणे उहे बर्बाद थींदा जिन मुखे शमन मां शेर दिल थियण ते मजबूर करे छॾियो फोन छड़ी दसा हिकड़े हिकड़े के गोले गोले मारींदस वडा हाणे त पलांद दा डी आया थई धमा
मालकन जी मौसम शुरू थी तई मौसम तू बकोड़े खार को धमाको को वो पंजी को तो पंजी जान को बच्ची न सके को शैतान सुबेदार तू आखिर कड़े मर्ज की दवा आई जने तो कैसा जई छजो है त असा जा बाकी दुश्मन दिसी त गोलियों हणी छनी ये कदा यार रावल खान तो पोइ वो छोरा किथां बचिया जी असा जी इज्जत में हथ विधान बुधा सुबेदार बुधा ये हथ चिंदा सरकार पर छा सुबेदार कदे तो के असा खाली छडियो तो जो घुरियो बना है ना वो तो के असा नहीं छडियो सुबेदार जे करे तो का गाल करिया त हथ कढी पासे ते बीरो ओडे सुन जो तमाचो बाबा छोटा सा बेरोजगार के हाँ साईं भक्तारन जा कम अधूरा छड़ी दे तो बेरोजगार तो थी दे ना आही त नाले में सरकारी मुलाजिम पर आही त तू गिन गाड़ गिन बलब विसाए मुख्य सफा एड़ो समझो थई जा खंदार तुझको सफा चरियो ही नढारे सा तमा जज्बाती न थियो मुखे बलब विसाए सुबेदार फिलहाल पंहिंजा पेर ड्रा तोखे खबर बाहे त चरियो नंढे गोतार जी चिड़ा है विञाई हुई पंहिंजो सिर्फ मुंहिंजो सिर्फ बलब विसाए सही तो चे कंदार रेस वडा मां हला थो इन छोरन के बात करे दा वठो कमदार छा चई सूबेदार खे रेस चयो मास को कम असा जे चवण खां बगैर भी कंदो कर नादिर खान हिकिड़ी गाल मुझे ज़हन में आई है आदा वडा चओ अड़ा रिश्ता जेके असांजी ताक़त खे कमज़ोर कनि उन्हनि जो तकिड़ो ई बंदोबस्त करणु बहितर आहे रिश्ता कमजोर कन मु समझो कोन नादिर खान मां तुंहिंजे पुट जावेद सां पंहिंजी न्याणी शुमाइला जी शादी करण थो चाहियां आदा जीअं तव्हां सही समझो मूंखे को बि एतराज़ कोन यार शेर तुझे लिए जरूरी इतना रखनी है वहाँ केड़ो इतला है गरीबन जे ठहल रत सा ओ ताक मा ताजा ताजा इतला आया न रावल आई नादर खुशी मल्हाइण जे मूड में आहिन नादर जो छोकरो रावल जी धी सा परजे थो मथे हफ्ते जी 13 तारीख में गरीबन ऐं कुर्बन के इतला है त वडा थाल ऐं देगड़ियूं खणी गोठ में अचन ऐं इन सां गॾु अॼु ताज़ियूं ख़बरूं ख़त्म थियूं पुट शेरदिल शायद वो वक्त अची वियो आहे जंहिंजो तोखे इंतजार हुयो चाचा साईं 13 तारीख ते रेस सां ताराज कंदुसि खुशू न रहंदुसि हाणे हिसाब किताब जो टाइम अची वियो कौन मल्हाइण जी दुश्मन खे खुशू चाचा साईं कौन मल्हाइण जी दुश्मन खे खुशू तू वेठो ॾिस जारगो जावेद घणनि ॾींहंनि खां पोइ असां वटि ख़ुशी आई आहे ऐं तुंहिंजी ख़ुशी अहिड़ी मल्हाईंदासीं जो ही पूरो ॻोठ इन ख़ुशी में शरीक थींदो ऐं पूरे ज़िले में शादी जा वॾा वॾा पंफलेट हणाईंदासीं अदा शुमाइला खान तो पुछो था ना वो राजी आहे न जावेद ये छोकरी जो मर्दियों शहरन ऐं गामनि में हलंदियूं इहो कानून असां वटि न आहे इहो फ़ैसिलो बाबा साईं जो आहे ऐं बाबा साईं जो फ़ैसिलो पत्थर ते लीक आहे शुमाइला जी शादी थींदी त सिर्फ़ तोसां थींदी बस
वाह हमारा दुनिया 70 आखिरत बा ओ बा मार पूंजी दा रखने वाला नहीं तू इते मतलब पासल में हारू नहीं दा पर जे कम बोदना लाकर घूमती ना इन खाप सही हो मैं पार की टैर है पार की रक्षो कराया इतरो वजन जिंदगी में पियो दफो चले तो बाबू इतरो वजन न कर रक्षो अदा ना हेडा चंदो दा मस्जिद जो मुसलमान भा मस्जिद जो चंदो दे दा और खुदा जी पे चंदो दो दी मां जो ना बम थोड़े राजा एडी ना कबिया चंदो हां हां चंदो हां मस्जिद जो साली मार पर दई कोनो चंदो की थाड़ी राजी अरे बाबा वो तो फर्ज है वो हड़ता आज मर्जी है पढ़ो न पढ़ो पर मस्जिद में तुझे नाले की हिकड़ी सिर लगंदी ना तो क़यामत ताईं तो वो सवाब पहुंचंदो सिर लगण सां क़यामत जी सवाब पहुंचे हां इन मन तू समझ 100 रुपया चंदो ॾिने न तो के क़यामत में लख थी मिलंदो इन मल छोड़े थोड़ी हींअर केॾां मिलंदी बाबा कुछ नेकियूं आख़िरत लाइ त छॾियो न एयो तू भला 50,000 हींअर हाँ उहे वठी तूं चंदो त ॾे चंदो विझूं था हेॾो वॾो तालो हे वॾे मौलवी साहब जो हे मोज़न जो हाँ हाँ हिकिड़ो ॿियो भरी छॾे जमातुनि जो हिकिड़ो हणी छॾियो उहो भाणू सां तूं चंदो ॾे बिस्मिल्लाह कर सोचबो न आहे हिन कम में चरिया न ॾियूं था पर 70 आख़िरत में मिलंदी त सही न इंशाअल्लाह हींअर त उन टाइम में लभी न मिलंदई हिडी न मुके हथ में दे चरिया न हथ में न मां इन सोराख में रख गाल त समझ न मस्जिद जो कम थो हले ऐं हे जो ताला लगल है न मौलवी साहब हज ते वियो आ जे तू हिन में पैसा विझंदे मस्जिद जो कम कीअं हलंदो न मां इन में विझो सही में चरियो हई जा न मस्जिद जो खबर थई हल विझिस भला विझिस छकड़े बिस्मिल्लाह अब बाबा तूने कबूल दियो ए पेटी में अची कबूल दियो हां अजी हाने मुके याद है वो तो 100 रुपया कढी ने मुके कीए कढा बुधा मैंने चाबी मौलवी साहब हज ते वियो मां चलो ताले के भनी न तालो कीए भजो तेरी होई जा भजन स्टील जो तालो स्टील जो नंढो भज अरे छेड़ो किथे ओए मानू घड़ी पिया किथे न अरे छोटा करो नजर छोड़ो ताजो किथे रे मानू बेरे ने को ना मानू मजा तो भाई अरे खेती गुम हमरा अब गुम लगी तू सऊदी अरब खणी वाला छा कमाल आहे एडे किस्म जा मौलवी थी ना छा पंज ताला पेती के पैसा न वठण वक्त गुम पर छडी तो मास कोन
रोशन तोखे ख़बर है तो मुझे पोयां मौत सुवार है। मां नथो चाहियां मुझे करे तुझी जिंदगी बर्बाद थी वने। इन जे कर मां चवां थो खेॾिस मुझो पीछो छॾे तू वनी खुशियुनि जो ॿियो को घर आबाद कर। मुझे पोयां न लग कुछ भी कोन थींदी मां। तू मुखा केतिरो भी भज पर मां भी पीछो न छॾींदीसांइ। हिननि हथनि ते तुंहिंजे नाव जी मेहंदी लॻंदी। केरा हिड़े जो असांजो रस्तो रोकियो अथई। शायद तोखे ख़बर ना आहे त असां कंहिंजा पुट आहियूं। मूंखे ख़बर आहे तव्हां नांगनि जा बच्चा आहियो ऐं नांगनि जूं मुंडियूं चिथड़ मूंखे ईंदियूं आहिनि। तू आही केर ऐं तुंहिंजी असां सां कहिड़ी दुश्मनी आहे? उहा तुंहिंजे पीउ खे ऐं तुंहिंजे चाचे खे ख़बर आहे। तव्हां मुंहिंजी खुशियुनि जा दुश्मन आहियो। तव्हांजूं खुशियूं मां बर्बाद करे छॾींदुसि। हथियार जे दौर ते तूं पंहिंजो पाण खे कंधार थो सम्झी। जेकॾहिं हिम्मत अथई त हथियार फिटी करे पाण विड़। हथनि सां वेड़ त तुंहिंजो बल्ब विसायूं। मां तव्हां ते गोली ज़ाया कोन कंदुसि। मां तव्हांखे हिन पंहिंजे हथनि सां कुटींदुसि। तारे ना तव्हांखे ज़ख़्मी हालत में ॾिसी मां ख़ुशि नथो थियां। हेॾे ॾिसी ख़ुशि नथो थी। अरे अबा तूं ही छा अब चङो से जो कुट को ॾिनई न अला ॾाढा ॾिंगा ज़ालिम मां बि हुन जे चवण ते हुअसि भाउ मां अहिड़ो माण्हू न आहियां। शैतान जी पुछड़ी तूं आई हां। माण्हुनि खे मारण वारो दर बदर करण वारो तूं ई हाणे न बाबा मां अहिड़ो माण्हू ई न आहियां। तूं बल्ब त विसाई अॼु मां थो तुंहिंजो बल्ब विसाई। हल हाणे वञो
रावल खान ऐं नादर खान खे पंहिंजूं किनियूं शिकिलियूं ॾेखारियो त उन्हनि खे ख़बर पए। ॾिसी पियो सूबेदार, तुंहिंजे सुस्तीअ जे करे उन्हनि बाग़ियुनि जा हथ असांजे बच्चनि जे गिरेबान ताईं पहुता आहिनि। रेस रावल खान, इहो बाग़ी पाण ई पेश पवंदो, पर थोरो ॻोठ वारनि खे सेक ॾियण खां पोइ। भोतार, उन्हनि बाग़ियुनि जा न, पर उन बाग़ीअ जो उहो ॿ न हिकिड़ो हिकिड़ो किथां पियो अचे किथां पियो वञे, असुल बल्ब विसाए सफ़ा धोबीअ वांगुरु धोई वियो आहे, बिना सर्फ ऐं साबुण जे बल्ब विसाए। सूबेदार, कुछ भी कर, कीअं बि कर, सुल्तान ऐं जावेद जे अस्पताल मोटी अचण खां अॻु मां उन बाग़ीअ खे पंहिंजे पेरनि में ॾिसण चाहियां थो, पेरनि में। छो त रावल जो रवाज हर नवाको हिकिड़ो ई धमाको, हिकिड़ो धमाको। साईं तूं काॾे रेस वधो असांखे मना कयो, तूं काॾे निकिरी थी वञे? मासी मासी मुझे पोया कुछ गुंडा लगाए ने, वो मुझे मारे छंदा। मासी मासी मुझे डाडो बहुत उते। नदी तो के केर कोन मारे लो? हल्या हल्या वे अच्छा। इन हथियार जो छेती चगोलूं तुझे सीने में हला, सीने में। सुल्तान, अरे नहीं हमें हिननि जो कहिड़ो ॾोह आहे? ॾोह त असांजे पंहिंजे रत जो आहे, जंहिं असांजी इज़त ते टिको लाथो आहे। पंहिंजनि खां वधीक उनखे उहो पंहिंजो थियो आहे। बाबा साईं, हाणे चुमाइला जो हिन वेली में लाश ईंदो, लाश। हाणे हिकिड़ो लाश न, बलाश करंदा, छो त रावल जो रवाज हर नवाको हिकिड़ो ई धमाको। दारा खेर ताए छो परेशान है? चौथो लोणा हाणी कंहिंजो खौफ थई? राजा ॿुधो आहे त नओं इंस्पेक्टर आयो आहे जंहिंखे ईमानदारी जी बीमारी आहे। अड़ा कई जमादार सूबेदार असांजे खीसे में आहिनि। तूं माल वठ ऐं माल ॾे, बाक़ी खुटको न कर। राब माल ॾे हिनखे। कंहिंजी जरूरत आहे गोली हलाइण जी? आज़म खान तूं? हा, आज़म खान, जंहिंखे तो जहिड़ा ॾोहरी अलफ खां वठी ये ताईं यादि आहिनि, पर अॼु तव्हां आज़म खान खे पाण यादि कयो आहे ऐं आज़म खान हाज़िर आहे। आज़म खान जेकर आयो आहीं, हथे खाली कोन वीते, घुर जेको घुरणो अथई घुर। दुनिया जो हर ऐशो आराम मिलंदी जेकर असां सां जुड़ंदे त पोइ ॾियो पंहिंजा हथ मुंहिंजे हथ कढण लाइ। जेकर इज़त सां गिरफ़्तारी ॾींदो त जेल में सुठी ज़िंदगी गुज़ारींदो, ऐं जेकर न त पोइ तव्हांजा लाश थाणे ते ज़रूर पहुचाईंदुसि। त पोइ फ़ैसिलो हींअर ई थींदो। लाश तूं चओ थो किरे असांजा।
सदम खान बस तो जो खेल खत्म मूं तक चयो है न अॼु हिकिड़ो लाश ज़रूर किरंदो उहो तुंहिंजो हूंदो तुंहिंजो हाणे छा सोचो तूं इहो ई त सोचां पई त छा सोचणो आहे मतलब मतलब त तूं ई ॿुधाए त मूंखे छा करणु घुरिजे तूं जे माउ पीउ खे छॾे आई हुननि जे बारे में कुझु सोच हुननि तोखे केतिरे नाज़नि सां पालियो हूंदो हा जीजी पर नाज़नि सां पलियल खे बि तव्हां हुननि जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ छा मूंखे दोज़ख में फिटी करे छॾींदव अमा ख़बर बि अथई न शुमाला कंहिंजी थी आहे बस पुट उन लाइ त मूं थी शुमाला खे जल्द में जल्द हितां निकिरण जो त चयो आहे न त ही त अखियुनि ते विहारण जहिड़ी आहे अखियुनि में विहारण जहिड़ी दिलि में लिकाइण जहिड़ी जी मस्त निगाहों में जी शौक वदाओं में जी मस्त निगाहों में जी शौक वदाओं में शादी एड़ो त जादू मेरे मस्त छड़ो इस दिल मुझी बेकार छो इस दिल मुझी बेकाबू तुझी मस्त निगाहों में जी शौक वदाओं में शामी एड़ो त जादू अरे मस्त छो इस दिल मुझी बेकाबू अरे मस्त छो इस दिल मुझी बेकाबू जहार सिंगार वणन था मुखे श्रृंगार वणन था ओ तू जहार सिंगार वणन था मुखे श्रृंगार वणन था तुझे जुल्फ कलाम में जिन्नत बाहुन में जानी एड़ो त जादू करे मस्त छड़ो सपा दिल मुझी बेकाबू करे मस्त छड़ो सपा दिल मुझी बेकाबू मुझी मस्त निगाहों में
तुझी शोक वदाउन में शामी अहिड़ो बजा अरे मस्त छॾियो थी सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू अरे मस्त छॾियो थी सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू मुझे हुस्न जा बरन था शोला बुरी नजर था बचाई हुई मोला ओ तुझे हुस्न जा बरन था शोला बुरी नजर था बचाई हुई मोला मुझे वायदे वफाउंद में मुझे यार दुआउंद में चाहे हेड़ो बजा अरे मस्त छॾियो थी सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू अरे मस्त छॾियो थी सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू तुझी मस्त निगाहुनि में तुझी शोक वदाउन में जानी अहिड़ो त जादू अरे मस्त छॾियो थी सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू अरे मस्त छॾियो थी सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू मिस्टर आजम तव्हांजो ट्रांसफर नवाबपुर में कयो वियो आहे यस सर उम्मीद आहे त तव्हां उते वधंदड़ क्राइम खे कंट्रोल कंदव इंशाअल्लाह सर तव्हांजे महिनत ते पूरो लॻण जी कोशिशि कंदुसि मूंखे तव्हां मां इहा ई उम्मीद आहे थैंक यू सर विश यू ऑल दी बेस्ट सर तो रियल मैंने ये सरकार बगाव तो करी साहब रेसे आप यार ये सरे ने पी सही तो चे ये बेगुनाह है बेचारो सिपाही खाना पूरी करनी है ना समझी छोड़ दो साहब अबो जरा छड़ो से नगे अबो जी जरा कम कंदा है हले तू केर नहीं पुछण वारो मां इन गोठ जे थाने जो नव इंचार्ज आहियां मुंहिंजो नालो आज़म खान आहे आज़म साहब तेरे चार्ज संभालियो ना वो तो आगे सफाई पेश कंदासीं फिलहाल मूंखे पंहिंजो कम करण दो अब मुझे पुट बेगुनाह था तू खुटको न कर जेकर तुंहिंजो पुट बेगुनाह आहे उनके कुछ भी कोन थींदो बस खड़ी दादागिरी के हल्लो जात मेरा सिपाही सर केर ही तू नालो त ॿुधो हूंदी मुंहिंजो नालो शेर दिल आहे सुठो हिन में थई त पंहिंजो पाण खे कानून जे हवाले करे छॾ ऐं कानून हथ में न खण तो रेस नादर खान ऐं रावल खान सां बगावत करे सुठो न आहे कयो इन्हे चवण तव्हांजे पीरनि सां बगावत कई हराम खोर हिननि सां ऐं मूंसां दुश्मनी चढ़ी आहे छा त थई
मासूम खे अहमियत न ॾिनी तो दौलत खे अहमियत ॾिनी। पर उहा दौलत बि तोखे मुंहिंजे पलांद खां कान बचाईंदई। खबरदार, जेकर तू मूंखे मारीने कानून जे हथां कोन बची सघंदे। न जे मां तोखे ज़िंदा छॾे ॾिनमि त उहे बेगुनाह मूंखे बख़्श कोन कंदा जेके तुंहिंजे नाइंसाफ़ी जो शिकार थिया आहिनि। ला इहा पाक वर्दी तुंहिंजे नापाक जिस्म ते नथी ठहे। नाड़े चवे थो, चवे थो मैं किन्ने बदन की पाक वर्दी नथी ठहे। तोखे छॾण त दिल ई कोन थी चवे, पर पुट जी ज़िंदगी अज़ीज़ अथम, मूंखे माफ़ कजो। न मां न, तूं त छा, पर हर दुनिया जी मां ईअं ई चवंदी। बस मां दुआ कजांइ त मां ॻोठ मां सही सलामत निकिरी वञा। हुन मां जी दुआ मूं पुट जी सूरत में चङो अम्मा, त पोइ दुआनि में यादि कजांइ। माशाअल्लाह दी। सूबेदार साहब खाने जो मौत असां लाइ मौत थी। हाँ दा, पाण ताईं पहुचण खां अॻु उन ई मौत जा पर कटे फिटा कंदासीं। अंदर तूं या ख़बर दे सुल्तान जावेद नवाज उन्हनि ताईं पूत आया न? वो तारो त सवेल ही निकरिया, भले को विसाए। छोरा दीद माला तू ही रस्तो वठी वञ, पक्के रस्ते तां अचां। पर तूं मां पाण हिन खे गुमराह थो कयां। तूं वञ वञ, तूं वञ, बस मां चवंदो वञ।
बुधा छोकरी काले छड़िया है बुधा वैसे वो तो पासे वाली गोट जी ने पंहिंजे घर छॾे आयो तू रुगो इहो ॿुधा केर हुई ऐं काजी थी हुई इहो कहिड़ो सवाल आहे जिको तोखां पुछूं उन जो सही सही जवाब ॾे छो जो तुंहिंजो असांजे मथां हिकिड़ो एहसान आहे किथे ईअं न थिए तुंहिंजो इहो एहसान विसारे ऐं तोखे पंहिंजी औकात ॾेखारियूं सच ॿुधाए इहा छोकिरी केरु हुई ऐं काॾे खयो पियो वञी मूंखे सम्झ में नथो अचे त मसइलो छा आहे सवाल न कर जवाब ॾे बुधा बुधा तो वह छोकरी केर हुई ऐं किथे छॾे आया हुई वैसे सफ़ा को चिरियाओ छा मां पंहिंजी आज़ादी ख़ातिर उन ग़रीब खे मोते मुंहं में ॾेई आहियां या ख़ुदा जेकॾहिं उनखे कुझु थी बि वियो त हुनजी माउ जो सहारो केरु थींदो शुमैला तोखे वापसि वञणु घुरिजे हा शुमैला हा तोखे त वापसि वञणु घुरिजे बस अरे तो जी हम मत तो तू रेसन सांदो सिद्धो थी बचाऊं हाँ छोकरे दा बाकी संगीत तुला तारे आए हैं उन्हें जो को ख्याल कौन है चलो लगे
चमक पजी मां तो जड़े पुट कमाई चंगी आया मुझे चीची मिठड़ी बता जा बता अम्मा ना हमारी अम्मा ना हमारी अम्मा ना हमारी अम्मा बता अमर के मां चवां पियो जी गाल बुध पर मुंजी अमर एक भी गाल न बुधिया अमर गालन जो वक्त ना है हल तो मां तो के अस्पताल खणी हला अमर दिसी छा थी हल हल मुजा भा मां तो के अस्पताल खणी हला सवायो बाबा साईं ने पाजी लाडली के सच्चे दे छोरे सा अजी आया साजी इज्जत है रावण जो रवाज लड़ नवाको हिकड़ो ही धमाको जेकॾहिं मुंहिंजी इज्जत मुंहिंजो औलाद ही न रखे उनजी रोटी मरोटे छॾींदो आहियां मरोटे तो असांजी इज्जत जे मथां दाग लाथो आहे इहो दाग तुंहिंजे रत सां धोईंदासीं रत सां छा थो करी सुल्तान असां बदनाम थींदासीं असांजी इज्जत ते आङुरियूं खजंदियूं ऐं हीअ जो हितां निकिरी वई उन लाइ त असांखे माण्हू हार पाराईंदा न बाबा साईं हा पुट तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथो सफ़ा को चरियो आहे बाबा साईं मत रोना बाबा कमजोरी कंहिं हिन खे वॾे नुक़सान में विझे जमानदार लतीफ़ मूंखे शेयर जी मुकमल मालूमात खपे सरकार इन ये मसले हाणे कर कयो इन ये का अग सिर्फ एक वारदात कई है उहारी केड़ी सरे रेस नादर खान जे पुटन ए कमदारन के सटको ॾिनो हुई बाबा भला हितां जे रईस रावल खान ऐं नादर खान जी चाल चलत कीअं आहे सर बिल्कुल बेहतरीन हो सर मतलब कुछ त आहे न जो तो सोचे पोइ जवाब ॾिनो आहे सर सिधी इहा ॻाल्हि आहे त रेस ॻोठाइण लाइ अज़ाब रहिया आहे ऐं असांजो मरहूम साहब खान भी रेसनि जे साथ में घणो रहियो आहे मतलब त बिना शक शुबे जे चई सघिजे थो न त शेर दिल में इन रेसनि जो सताइल आहे जेको हाणे पलान पियो करे सही था चओ साहब मूंखे बि ईअं थो लॻे त हुन सां ज़ुल्म थियल आहे ज़ुल्म त ज़ुल्म आहे न